बठोरो अकेलती बिरादरी सिविल सोसाइटी जे पारां 200 साल पुराणी मंदिर में नामालूम शख़्सनि पारां मोक़तीन जी बेहरमती ख़िलाफ़ अली बंदर खां एहतिजाजी रैली कढी वई। एहतिजाज कंदड़ मेन बस स्टॉप वटि सिजावल हैदराबाद रोड ते धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे साधू राम प्रेमी उमरियूलाल असलम खैरपुरी नवाज़ खान ज़हूर इरफान अब्दुल गनी मल्ला मजीद परियार ऐं ॿियनि चयो त मेघवार मोले में नामालूम शरपसंद अंसार मंदिर में गिड़ी बंजदा करे मूर्तियूं टोड़े ॿाहिरि किचिरे जी ढेर ते उछलाए विया, जंहिं करे मूर्तियुनि जी बेहरमती थी। उन सां हिंदू बिरादरी समेत सभिनी माण्हुनि खे अफ़सोस थियो आहे। हिननि चयो त दुनिया जी कंहिं बि मज़हब में उहो जाइज़ कोन्हे त कंहिंजी मज़हब सां छेड़छाड़ करे कंहिंजी दिलि आज़ारी कई वञे। शरपसंद माण्हू उहो चाहिनि था त फ़साद थीनि, पर उन्हनि जूं साज़िशूं असां कामयाबु थियणु न ॾींदासीं। हिननि मुतालबो कयो आहे त मुलूस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। कैमरा टीम सां गॾु मलक मंज़ूर, सोच टीवी, ठटो।